अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका इंस्ट्रक्टर मुबशिर अली और इस वीडियो में आसान सिंधी किताब 5वीं जमात के लिए ये सिंध टेक्स्ट बुक ब्रॉड जामशोरों का एक बुक है। तो इसको हम पढ़ेंगे लेसन नंबर 6। ठीक है, 6 नंबर लेसन पढ़ेंगे। तो आइए इसको स्टार्ट करते हैं। सबक शहूं। अब्दुल मजीद। पुत्र बाहर दर ते ॾिस त केरु बीठो आहे। पुत्र बाबा ॿाहिरि दर ते के माण्हू बीठा आहिनि, उहे अव्हां सां मिलण लाइ आया आहिनि। अब्दुल मजीद। हाओ पुत्र, उहे परे खां आया आहिनि, उहे असांजा महिमान आहिनि, वठी हली ओताक में विहारिनि। पुत्र बाबा महिमाननि खे मूं ओताक में विहारियो आहे। अब्दुल मजीद। अदा सभु भली करे आया, ख़ुशि आहियो, चङा भला आहियो। हिकु महिमान। अदा मूं अव्हां ॾांहुं हिकु ख़त लिखियो हो, पर अव्हां वटां जवाबु कोन आयो। अब्दुल मजीद। अदा मूं अव्हां ॾे जवाबु त उमाणियो हो। ही अव्हां सां ॿिया केरु आया आहिनि। महिमान। अदा ही मुंहिंजो भाउ आहे। ही कराची में तालीम वठण लाइ आयो आहे। हू कुर्सीअ ते मुंहिंजो सोटु वेठो आहे। हू इम्तिहान ॾियण लाइ आयो आहे। अदा ही ख़त वठो। अब्दुल मजीद। अदा ही ख़त कंहिं लिखियो आहे। महिमान। अदा उहो ख़त मुंहिंजे मासात लिखियो आहे। उहो कंहिं कम सां हैदराबाद वियो आहे। उतां सुभाणे हेॾां ईंदो ऐं अव्हां सां बि अची मिलंदो। तो ये वीडियो आपको पसंद आई होगी। पसंद आई तो इसको लाइक ज़रूर करें।